नाज़रीन हिन जदीद दौर में भी मीरो खान जे ॻोठ साबुल खान चनो बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे, जे सबब रहवासी सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था मुजाहिद हुसैन सोमरो जी ही रिपोर्ट में उते जेके बुनियादी मसला आहिनि उन हवाले सां अचो त उते जेके मौजूद ॻोठाणा आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल करियूं, संदन जो छा चवणु आहे। घर घर जी उन्हनि खे ख़बर आहे हिन वटि तोड़ी 5 सालनि में को बि न MP आयो आहे, MA न वियो आहे। हिन वटि तव्हां अचे ॾिसो एॾी शहर में गंदगी आहे, बीमारी ते खां अलॻि वधी वई आहे, लेणे ॿारनि में उलड़ी वधी वई आहे, हिन किन जे फिथ जे करे बीमारी वधी आहे। हे नाला असांजा भॼी पिया हले, विच ते मस्जिद आहे। 14 साल गुज़रिया उन कोई बि न आयो आहे असां वटि, सिर्फ़ु वोट वठण खां अचनि था, नाली ठाहिण खां रोड ठाहिण खां कोई बि नथो अचे। कोई भी असांजे हद जो MP MA कॾहिं बि न आयो आहे, न सफ़ाई न कई संभाल कनि था, न असांजे ॻोठ जे लाइ को फंड मंज़ूर कयो आहे, न असांजे ॻोठ में का नाली न का घिटी तयारु कई वई आहे। बराए महिरबानी असांजे ॻोठ जूं जेके ज़रूरी शयूं आहिनि बराए महिरबानी जल्द जल्द हल कयूं वञनि। MP MA खे असां गुज़ारिश जदीद दौर में बे महरूम आहे। संदन जे ॻोठ में स्कूल जे अंदरि हिकिड़ो उस्ताद आहे ऐं बिजली जो संदन सां मसइलो आहे ऐं ॻोठ जी जेके ड्रेनेज जूं नालियूं आहिनि या CC ब्लॉक्स आहिनि उहे वॾे अरसे खां उनजी मरम्मत न थी सघी आहे। हिन जो चवणु आहे गंदगी ऐं आलूदा माहौल जे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि मोह कढियो आहे, जॾहिं उरड़ी जहिड़ी वबा हिते फैलिजी चुकी आहे ऐं उनखां अलावा कोरोना जहिड़े मूज़ी अमराज़ जो वॾो ख़ौफ़ आहे। कैमरामैन माशूक दिनारी सां गॾु मुजाहिद सुमरो, मीना TV न्यूज़ मीरो।